इसकी आंखें बंद करें, बाकी चेहरा तो उसका खोले में पता तो चले। जमान इसके सब पहचानते हैं। मुझे तो देखे नाम क्या तुम्हारा? मेरा नाम है फकीर सनावला। कहाँ से किए तारुफ कराइंदो थोड़ो ॿुधाइनि मज़लूम अवाम जो छा तो ॿुधाए न थोड़ो। फकीर पंहिंजो तारुफ करायो। तारुफ मुंहिंजो इहो आहे त मां मज़लूम अवाम जो तर्जुमान फकीर सनावला शर ॾोहनि जी दुनिया जेका आहे उहा आऊं छॾणु थो चाहियां। किथां गिरफ़्तार थियो आहे? ऐं रौती मां कहिड़ी जॻह ते जी मुक़ाबिलो थियो या ईअं? मुक़ाबिलो थियो न सर। उते जी दावा कंदो त मां ई पोइ मुक़ाबले में कीअं थो पकड़ी पए? बसि मुक़ाबले में पोइ चंड टीहो बि हूंदो आहे, 29 बि हूंदो आहे। त मां ॾोहनि जी ज़िंदगी छॾे करे आज़ादी वारी ज़िंदगी, शराफ़त वारी ज़िंदगी गुज़ारणु थो चाहियां। मुंहिंजे बचनि खे बि दुआऊं कंदुमि त जो मां हमेशह जे लाइ आज़ाद थी करे पंहिंजी जेकी बकाई ज़िंदगी आहे उहा शराफ़त वारी गुज़ारणु। उहो जेको साफ़िन जे लाइ चयुमि त मां उहो चयो त हक़ सां चयो, पर साफ़िन खे ॻाल्हि वणी कोन।